जुमातुल विदा असांजे लाइ हिकु पैगाम खणी आयो आहे। वो पैगाम ही आहे त दुनिया वारो गफ़लत जी निंड खे छॾियो, गफ़लत जी निंड खां बेदार थियो, पंहिंजे आक़िबत ऐं अंजाम जो सोचियो। थी सघे अव्हां बि अलविदाई मरहलनि में हुजो जीअं आउं अलविदाई मरहल में। जुमातुल विदा वो ही थी सघे थो अॼु असांजो इहो यौमुल विदा हुजे, ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुजे। थी सघे ही असांजो अलविदाई हफ़्तो हुजे, थी सघे ही असांजो अलविदाई महीनो हुजे, थी सघे असांजी ज़िंदगी जो ही आख़िरी साल हुजे। मौत सिर ते पियो आहे। रबाने खे इहो प्यामो पैगाम आहे। अॼु रमज़ान शरीफ़ वेंदे वेंदे असांखे पैगाम ॾेई पियो वञे, रबाना अॼु मुंहिंजी अलविदा हुआ, सुभाणे तुंहिंजी अलविदा। ऐं इहो रमज़ान मुबारक जो एॾो बरकत महीनो, बाबरकत महीनो, इन में असां पंहिंजे परवरदिगार खे परचाए सघियासीं या न सघियासीं? इन जा असां हुक़ूक़ अदा कयासीं या न कयासीं? त बाने खे इहो बि पंहिंजो मुहासिबो करणो। छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्होंने शख़्स खे बददुआ ॾिनी आहे, जंहिंजी ज़िंदगी में रमज़ानुल मुबारक जो बाबरकत ॾिहाड़ो अचे ऐं हू पंहिंजी बख़्शिश न कराए सघे। त इन्हनि घड़ियुनि में असांखे अल्लाह जो ध्यानु रखिणो आहे, रब जो ख़ौफ़ ऐं ख़शियत रखणी आहे, मौत जो इस्तेहज़ार रखिणो आहे ऐं पंहिंजो मुहासिबो करिणो आहे। ऐं मुहासिबे करण खां बाद में बानो रब जे बारगाह में अची करे रोए धोए तौबा ताइब थिए। तौबा जो दर अञा खुलियल आहे ऐं जॾहिं बाने जी तौबा जो दर बंदि थींदो, पोइ आहो कंदो, ज़ारियो कंदो, पुकारूं कंदो, अल्लाह खे पुकारींदो, ॿाॾाईंदो, पर पोइ जो रोअण धोअण कम जो कोन्हे। अल्लाह तबारक व तआला जी रहमत बाने ॾे हर वक़्तु मुतवज्जा आहे। बाने जे सिर्फ़ु अचण में देरि आहे, रब जे परचण में देरि ई कोन्हे। बुत परस्त 100 साल थी पिया बुतनि खे सॾे पियो, या सनम या सनम या सनम, बुत जी पूजा में लॻो पियो आहे। निंड जो झूठो अची वियो, ज़ुबान विचड़ी वई, या सनम जे बजाए या सबद अची वियो आहे। अल्लाह जी तरफ़ों जवाब थो अचे, लब्बैक या आबदी, लब्बैक या आबदी, मुंहिंजा बाना आऊं हाज़िर आहियां, मुंहिंजा बाना आऊं हाज़िर आहियां। रब जी चई करे जवाब पियो ॾे। फ़रिश्ता अर्ज़ कनि, अल्लाह हे त बुत खे पूॼे पियो, बुत परस्त हो, सॼी ज़िंदगी ने बुतनि खे सॾींदे, बुतनि जी पूॼा कंदे गुज़ारी आहे। अॼु बि ही या सनम जा नारा पियो हणे, ही बुत जा नारा पियो हणे, पर निंड जे झूठे जे करे इन जी ज़ुबान विचड़ी पई, अल्फाज़ तब्दील थी विया, सनम जे बजाए ज़ुबान ते समद आयो, इन जे इरादे सां नाहे आयो, इन जी मर्ज़ी सां नाहे, इन जे होश हवास सां नाहे आयो। इन जी ज़ुबान ते जेकॾहिं रब्बा तुंहिंजो नालो आयो आहे त गफ़लत जे करे ऐं निंड जे करे ज़ुबान विचड़जी पई, सनम जे बजाए समद थी वियो। रब तो फरमाए
जेतोणीक ही पुकारे बुत खे पियो, नाला उन जा पियो खणे, नारा उन जा पियो हणे, पुकार उन जी पियो करे, सदा उन जे दर ते पियो लॻाए, पर निंड में ही सही, ज़ुबान जे विचरण जे करे ही सही, पर उन जी ज़ुबान ते मूं रब समद जो नालो आयो आहे। जे आऊं बेनियाज़ रब बि उन खे जवाब न ॾियां त मूं में उन बुत में कहिड़ो फ़र्क़ु? बुत खे सॾे पियो, बुत जवाब नथो ॾे। जे आऊं बि उन खे जवाब न ॾियां त पोइ मूं में उन में फ़र्क़ु कहिड़ो? त अल्लाह बाने जे इंतज़ार में, रब बाने जे इंतज़ार में आहे। बानो ख़ुदा जे दर ते अचे, पंहिंजे गुनाहनि खां तौबा ताइब थिए, इन्नल हसनातु युज़हिबुन सय्यात, ऐं नेकी वारो रस्तो वठे त इहे बाने जूं नेकियूं वरी उन जे सय्यात खे ख़तमु करे छॾे।